أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يتفكروا في أنفسهم ما خلق الله السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وأجل مسمى وإن كثيرا من الناس بلقاء ربهم لكافرون أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم كانوا أشد منهم قوة وأثاروا الأرض وعمروها أكثر مما عمروها وجاءتهم رسلهم بالبينات فما كان الله ليظلمهم ولكن كانوا أنفسهم يظلمون ثم كان عاقبة الذين أساءوا السوء أن كذبوا بآيات الله وكانوا بها يستهزئون छा उन्हनि पंहिंजनि दिलनि में ध्यानु न कयो आहे त अल्लाह ताला आसमाननि खे ऐं ज़मीन खे ऐं इन्हनि ॿिन्ही जे विच में जेको कुझु आहे उन खे हिकु बरहक़ मक़सद सां पैदा कयो आहे ऐं हिकु मुक़ररु वक़्त जे लाइ पैदा कयो आहे ऐं बेशक घणा माण्हू पंहिंजे रब सां मुलाक़ात जा इनकारी आहिनि। छा उहे ज़मीन में न हलिया फिरिया जो ॾिसनि त छा थियो उन्हनि जो अंजाम जेके उन्हनि खां पहिरीं हुआ। उहे क़ुवत में हुननि खां वधीक मज़बूत हुआ ऐं उन्हनि ज़मीन खे वधीक उखेड़ियो, यानी ज़मीन खे वधीक हुननि जेको आहे सो यानी जीअं हारी उखेड़ींदो आहे ज़मीन खे, ईअं ज़मीन खे वधीक उन्हनि उखेड़ियो। वअमरूहा अक्सर मिम्मा अमरूहा, ऐं जेतिरो हिननि इन ज़मीन खे आबाद कयो हुननि इन खां वधीक उन खे आबाद कयो। ऐं उन्हनि वटि उन्हनि जा रसूल रोशन दलील खणी आया। पोइ अल्लाह ताला अहिड़ो न आहे जो उन्हनि ते ज़ुल्म करे, लेकिन उहे पंहिंजनि जाननि ते ख़ुदि ज़ुल्म कंदा हुआ। पोइ उन्हनि माण्हुनि जो अंजाम जिन बुराई कई बुरियो थियो, इन लाइ जो हुननि अल्लाह ताला जे आयतुनि खे कूड़ो कयो ऐं उहे अल्लाह जी आयतुनि ते ठठोली कंदा हुआ, मज़ाक कंदा हुआ। ही पहिरियुनि आयतुनि जो जेको ततिमो आहे त अल्लाह रब्बुल आलमीन हिननि खे दावत ॾिए पियो त इहे जेके आख़िरत खां ग़ाफ़िल आहिनि ऐं आख़िरत जे बारे में सम्झनि था त कुझु बि कोन थींदो, आख़िरत थींदी कान, उन्हनि खे अल्लाह ताला दावत ॾिनी त हिननि पंहिंजे जाननि में ऐं पंहिंजे दिलनि में इन ॻाल्हि ते गौर न कयो आहे त छा अल्लाह ताला आसमाननि ऐं ज़मीननि खे ऐं जेको इन जे विच में आहे बेमक़सद पैदा कयो आहे छा। यानी जेको माण्हू इन ॻाल्हि जो अक़ीदो नथो रखे, यानी इहो त आख़िरत क़ाइमु थींदी, उहो ॼण के ईअं थो चए त हीअ ज़मीन आसमान ऐं सॼो जेको निज़ाम आहे इन खे अल्लाह ताला बेफ़ाइदा पैदा कयो आहे। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, माना हिते जेको आहे सो जेको ज़ुल्म करे ऐं जेको जेतिरी बुराई करे को बि उन जो फ़ैसिले जो ॾींहुं कोन्हे अचणो, ऐं जेको नेकी करे उन खे को बदिलो कोन्हे मिलणो। ऐं हीअ काइनात ईअं बग़ैर के मक़सद जे गैर मुतयन वक़्त जे लाइ ईअं ई पई हलंदी बेकार। ॼण के जेको माण्हू आख़िरत खे नथो मञे उहो ॼण के ईअं थो चए त हीअ काइनात जेका आहे जंहिं पैदा कई आहे उन बेकार पैदा कई, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। हालांकि ईअं कोन्हे। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त हीअ जेको आहे उहो ज़मीन में फिरिया कोन्हनि जो ही ॾिसनि त हिननि खां पहिरीं जेके माण्हू हिन ज़मीन ते आबाद हुआ, रहंदा हुआ, उन्हनि जो नतीजो ऐं अंजाम छा थियो। उहे हिननि खां वधीक ताक़त वारा हुआ,
ऐं ज़मीन खे हुननि वधीक खेड़ियो ऐं ज़मीन खे हिननि खां वधीक हुननि आबाद कयो। माना दुनियावी जेके तरक़ियूं तव्हांखे हासिल थियूं आहिनि अल्लाह ताला फरमाए पियो, या ही जेके मौजूदा माण्हू आहिनि उन्हनि खे हासिल थियूं आहिनि, उन्हनि खां पहिरीं जेके मरी विया उन्हनि खे वधीक हासिल थियूं। ऐं उन्हनि वटि हुननि जा पैगम्बर जेके आहिनि उहे वाज़े ऐं खुलियल रोशन दलीलूं खणी आया, पर हिननि जेको आहे सो पंहिंजे मथां ज़ुल्म कयो, जो हुननि नबियनि ऐं पैगम्बरनि जे खुलियल दलाइल खे हुननि ठुकराए छॾियो। पोइ अल्लाह ताला अहिड़ो कोन्हे जो अल्लाह ताला उन्हनि ते ज़ुल्म करे, बल्कि पाण पंहिंजे मथां ज़ुल्म करण वारा हुआ। ऐं पोइ जिन बुराई कई यानी कुफ़र इख्तियार कयो, उन्हनि जो अंजाम ऐं नतीजो बुरो थियो। ऐं इन लाइ जो हुननि अल्लाह जे आयतुनि खे कूड़ो चयो ऐं उहे अल्लाह जे आयतुनि ते ठठोली कंदा हुआ, मज़ाक उॾाईंदा हुआ, त पोइ उन्हनि जो अंजाम छा थियो, जो तबाह थी विया। ज़ुल्म यानी हिते दुनिया में बि अज़ाब थियो ऐं मरण खां पोइ अबदुल आबाद जी ज़िंदगी में उन में बि नाकाम थी विया। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे फ़िक्र आख़िरत नसीब फरमाए ऐं उन अचण खां पहिरीं उन जी तयारी जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन आमीन आमीन।